IG सिंध पुलिस रिफ़त मुख़्तार राजा जी सदारत में सिंध ऐं पंजाब के कचे में धाड़ेलनि ख़िलाफ़ गॾियल ऑपरेशन के हवाले से इजलास थियो। RPO बहावलपुर, DIGs हेडक्वार्टर्स सिंध, सखर, लाड़काणो एस्टेब्लिशमेंट, DPOs रहीम यार खान, राजनपुर ऐं ॿिया इजलास में शरीक थिया। मासूम शहरनि के मुख़्तलिफ़ लालचूं ॾेई कचे में घुराए खेनि अगवा कयो वेंदो आहे। IG सिंध रिफ़त मुख़्तार राजा जो चवणु आहे त ॾोहारनि खे अंजाम ते पहुचाइणु तमामु ज़रूरी आहे। IG सिंध जो चवणो त सिंध ऐं पंजाब पुलिस कचे में चौकियुनि खे वधीक फ़ाल ऐं सराइतो बणाइनि। तफ़सील मालूम कयूं था टाइम न्यूज़ कराची जे रिपोर्टर हबीब जमाली खां। हबीब, छा तफ़सील आहे नवां वटि? IG सिंध जी सदारत में इजलास थियो आहे। जी बिल्कुलु, IG सिंध रिफ़त मुख़्तार राजा जी सदारत हेठि इजलास थियो। इन इजलास में सिंध पुलिस सां गॾु पंजाब पुलिस जे ऑफिसरनि बि शिरकत कई। इजलास में सिंध ऐं पंजाब जे कचे वारनि इलाइक़नि में ऑपरेशन जे हवाले सां जेको आहे हिकमत अमली ते गौर कयो वियो। IG सिंध जो चवणो हो त सिंध ऐं पंजाब जे कचे वारनि इलाइक़नि में हनी ट्रैप सरकारी इदारनि जे लाइ चैलेंज आहे। सॼे मुल्क जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां मासूम शहरनि खे सोशल मीडिया ज़रिए रिश्ते, पैसनि, गाॾी, नौकिरी, कारोबार वग़ैरह जूं लालचूं ॾेई कचे जे इलाइक़नि में घुरायो वेंदो आहे। अहिड़नि वाक़िअनि जे अज़ाले ऐं मुलुस जवाबदारनि खे कैफ़े किरदार ताईं पहुचाइणु ज़रूरी आहे। IG सिंध जे हिन इजलास में वधीक इहो बि चवणो त शहरियुनि जे घरभातियुनि खे जेको आहे तावान लाइ भुंग लाइ जेको आहे चयो वेंदो आहे। शहरियुनि खे अगवा करे वारसनि खां भुंग तलब कई वेंदी आहे। सिंध पुलिस ऐं पंजाब पुलिस कचे जे इलाइक़नि में रोडनि ते चौकियूं जेकी क़ाइमु आहिनि उन्हनि खे मज़ीद फ़ाल ऐं मुयसर कनि। शाहराहनि ते पेट्रोलिंग ऐं रैंडम स्नैप चेकिंग जो खे यकीनी बणायो वञे। अगवा थींदड़नि जे घरभातियुनि सां मुसलसिल राब्ते जे लाइ हिकु मैकेनिज़म जोड़ियो वञे। IG सिंध जो चवणो त सिंध ऐं पंजाब जे कचे वारनि इलाइक़नि में हनी ट्रैप ज़रिए शहरनि खे अगवा थियण खां बचायो वञे। कचे खां पके ॾांहुं जेकी इलाइक़ा आहिनि उन्हनि ते नज़र रखी वञे। IG सिंध जो चवणो हो त सिंध ऐं पंजाब पुलिस जे विच में कचे जे धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन जे लाइ जेको आहे गॾियल ऑपरेशन जे लाइ हिकमत अमली जोड़ी वञे। बैनुल सूबाई राब्ता क़ाइमु कया वञनि ऐं गॾियल हिकमत अमली ज़रिए ई कचे जे धाड़ेलनि ख़िलाफ़ कामयाबी मिली सघंदी। IG सिंध जो चवणो हो त सिंध ऐं पंजाब पुलिस जा DIGs पाण में जेको आहे राब्तो कनि ऐं हिकमत अमली जोड़ीनि। मुनज़िम गिरोहनि जे नेटवर्क जे ख़ात्मे जे लाइ आगाही मुहिम पिणु हलाई वञे। IG सिंध जो चवणो त गुज़िरियल हिकु महीने में 30 शहरनि खे हनी ट्रैप खां बचायो वियो। हिन इजलास में RPO बहावलपुर, DIGs सखर, लाड़काणा जा DIGs ऐं ॿियनि ऑफिसरनि शिरकत कई। जी हबीब जमाली, महिरबानी अपडेट्स लाइ।